अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। बांदीअ मां सिजावल ख़ान जी ख़बर शामिल कंदासीं। बांदी में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे कारकुननि पारां महांगाई ख़िलाफ़ डिवीज़न नायब सदर अख्तियार तुन्यो, ज़िला नवाबशाह जे जनरल सेक्रेटरी ग़ुलाम क़ादिर हिंद ऐं तालका दौड़ जे मदर विंग जे सदर अब्दुल क़ादिर बिरोई, लेबर विंग जे सदर अब्दुल हफ़ीज़ जमाली, सिटी बांदीअ जे सदर रिज़वान बिरोई ऐं STP अॻवान नूरुल जमाली जी अॻवानी में तहरीक इंसाफ़ जे सवें कारकुननि पारां जमाली मार्केट खां नेशनल प्रेस क्लब बांदीअ ताईं एहतजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क में IMF जे शर्तुनि ते आम वापराइण जे शयुनि जाग घाटे तोड़ मुक़ररु करे छॾिया आहिनि। ग़रीब अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। अॻवाननि वधीक चयो त PDM जो टोलो IMF ऐं वर्ल्ड बैंक जे डिक्टेशन ते अखियूं ॿूटे अमल करणु वक़्तु उहो नथो सोचे त महांगाईअ जो तूफ़ान मुल्क ऐं ग़रीब अवाम ते पवंदो। हुन महांगाईअ में किरोड़े ग़रीब माण्हुनि जूं ज़िंदगियूं तबाह करे छॾियूं आहिनि। हुननि वधीक चयो त तहरीक इंसाफ़ हुकूमत में एतिरी महांगाई न हुई ऐं हिन वक़्तु त महांगाई करण जा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। ग़रीब अवाम अटो पंहिंजे बचण लाइ वठी नथी सघे। महांगाई सबबि ग़रीब अवाम ख़ुदकुशी करण ते मजबूर थी वई आहे। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त मुल्क खे बहरान मां सिर्फ़ इमरान ख़ान ई कढी सघे थो, जेको मुल्क जो सचो ऐं ईमानदार लीडर आहे। इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में तहरीक इंसाफ़ पूरे मुल्क में कामयाब थींदी। ईंदड़ हुकूमत तहरीक इंसाफ़ जी हूंदी ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान हूंदो। कहिड़ी जमहूरियत इजाज़त थी ॾिए त इलेक्शन खां जेको आहे सो रुकावटूं पैदा कयूं वञनि ऐं टाल मटोल कयो वञे। पंजाब असेंबली टुटी वई, डिज़ाल्व थी वई, KP डिज़ाल्व थी वई, उते तव्हां रुकावटूं डिॼो छो था? तव्हां जमहूरियत पसंदि आहियो न। हीअ भुट्टे जी पार्टी सॾाईंदा, भुट्टो त कोन थो डिॼे, हीअ डिॼनि था। हीअ त भुट्टे जी पैरवी न आहिनि, हीअ त डीलर आहिनि। भुट्टो लीडर हो, फ़र्क़ु इहो आहे, भुट्टो लीडर हो, ज़रदारी डीलर आहे ऐं डील जे तहत हुकूमत वठे थो। करप्शन करे सिंध जा पैसा खणी वञी करे पंजाब में थो इस्तेमालु करे, KP में इस्तेमालु करे थो ऐं दहशत गर्दनि खे ॾिए थो त इमरान ख़ान खे मारियो त जीअं रस्तो साफ़ थिए। ऐं सिंध जी आवाम सां छा मौलाना पंहिंजो पुटु रोज़गार सां लॻायो, ज़रदारी पंहिंजो पुटु रोज़गार सां लॻायो, शहबाज शरीफ़ लॻायो, पर वरी उहो बेरोज़गार थी वियो। हिननि जी हालति इहा आहे। हिननि जो मुल्क सां कुझु बि न वञे। हीअ चवंदा मुल्क तबाह थिए त थियणु ॾियो, पर सिर्फ़ु हिननि खे इक़्तिदार खपे। अॼु मुल्क कहिड़ी सूरत हाल आहे मुल्क जी तव्हां पाण ॾिसो था। अटो 150 रुपया किलो ऐं पेट्रोल 300 रुपया किलो वञी पहुतो आहे। इहा हालत आहे मुल्क जी। सो इंशाअल्लाह असां इहो ई मुतालबो कंदासीं त मुल्क में फ़ौरन इलेक्शन करायूं वञनि, साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन कराई वञनि। पूरे पाकिस्तान में हिक ई वक़्तु इलेक्शन कराई वञे। महंगाई ऐसे ख़त्म नहीं होगी। महंगाई तब ख़त्म होगी जब IMF से हम जान छुड़ाएंगे। ये लोग अभी IMF के पास आपको गिरवी रख रहे हैं, आपके बच्चों को, आपके मुस्तकबिल को गिरवी रख रहे हैं। ये अपने असासे बाहर में रख के वो उनको दुगना चुगना कर रहे हैं, लेकिन यहाँ नहीं ला रहे हैं। अभी आप लोगों के वोट की जज साहिबान ऐं ॿिया जेका आला अमलदार इदारा आहिनि उहे सभु निंड पिया आहिनि। छो जो ही आवाम सां गॾु न आहिनि। आवाम हुकुमरान तड़पे पई थी। अन 10,000 रुपया ॿोरी करे छॾी आहे हिननि। ग़रीब माण्हू 150 रुपया किलो, 200 रुपया किलो ऐं जे हींअर 2-3 ॾींहं गुज़रण खां पोइ थी सघे थो इहो ऑटो तव्हांखे 300 रुपया किलो ताणी में वञी पुॼंदो। असां इन करे PDM जी हुकूमत खे रद्द था कयूं, मुकमल तौर ते रद्द था कयूं ऐं सुप्रीम कोर्ट जे आला अदालतनि ऐं चीफ जस्टिस खां इहो पुरज़ोर मुतालबो था कयूं त ख़ुदारा आवाम जे हालतनि ते रहम। सभी ते गॾु थिया आहियूं, महांगाई जे ख़िलाफ़ ई गॾु थिया आहियूं। असांखे ही गवर्नमेंट जेको आहे असांखे नामंज़ूर आहे। असां पुरज़ोर अपील था कयूं ऐं साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन करायो वञे। वॾी महिरबानी।